अहमदाबाद ट्रू में सुबुह जे फजर महिल मस्जिद में मुला शैतान वेशी दरिंदे 8 साला मासूम हसन रज़ा जेके फजर जी निमाज़ पढ़ण वियो उनखे ज़ाती जी कोशिशि कई जिते रड़ी करण ते पाड़े वारनि अची माना उनखे अची उतां बचायो आहे ऐं उतां जेको उन्हनि फ़ौरन घर अची पहुची माइटनि खे हथां ॾिनी ऐं वेशी दरिंदो मुलूं जेको उतां मस्जिद मां भॼी वियो आहे। अञा ताईं उनजी का ख़बरचार कोन्हे किथे आहे त पुलिस खे बि इतला ॾिनी वई आहे। ऐं असां जी ॻाल्हि ॿोल वारसन साहिबु थी आहे, समाजी वर्कर बा मुनवर, SUPO सदर सिटी जो मुख़्तार ख़ासकरी सां ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं तमामु अफ़सोसनाक अलाह पाक जो घर मुक़दस जॻह जिते इस्लाम जी जेकी आहे तबलीग कई वेंदी आहे, जेके ॿारनि खे क़ुर पाक जी तइलीम ॾिनी वेंदी आहे, उन मस्जिद जे अंदरि हीउ वाक़ियो जेको पेश आयो आहे तमामु अफ़सोसनाक आयो आहे। हीउ इंसानु त आई कोन्हे, हीउ वेशी दरींदो आहे मुलूं ऐं इन शैतान मुले खे जेको आहे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं हिनखे आउं चवां सरेआम फांसी ॾिनी वञे। छो त हीअ मासूम ॿार 8 साल जा जेके आहिनि उन्हनि खे क़ुर पाक जी तइलीम हासिलु निमाज़ पढ़णु विया सुबुह जे टाइम ते नंढिड़ो ऐं उन सां अहिड़ी हरकत किरियल हरकत करणु। ऐं SSP तनमुन खान आबिद बलोच साहिब खे, सिटी जे SHO इमरान अख्तर चांदरी खे ऐं DIG IG सिंध खे परज़ोर अपील कंदुसि महिरबानी करे हिन ते नोटिस वठो, नोटिस वठी फ़ौरन इहे गिरफ़्तार करे ऐं हिन ते FIR कटी वञे ऐं इन सख़्त खे सख़्तु सज़ा ॾियारी वञे। भाउ असां अहमदाबाद में रहूं था ऐं असांजो ट्रू में रहूं था ऐं जेको तो असांजे नंढड़े सां बदफ़ैली थी आहे सुबुह जो 6 बजे महिल मौलवी साहिबु बाबर नालो आहे उन कई आहे। छोकिरे रोई अची हिते दाऊं ॾिनियूं, पाड़े वारे छोकिरो मटियो मस्जिद वटां, उन जेको सो उनखे छॾायो, पोइ रियूं करे हिते पुॻो। असीं जीअं मस्जिद लाइ वियासीं त मौलवी भॼी हलियो ऐं उते हो कोन, पाड़े वारा सभु गॾु थिया, उन्हनि ॾिठो वाक़ियो, ॿुधो उन्हनि वाक़ियो, उहे पाण पाड़े वारनि चयो ॻोल्हे हथु करियोसि। असां घणेई उनखे ॻोल्हियो पर असांखे हथु कोन आयो। ऐं हाणे असां जेको सो SSP SHO इनखे अर्ज़ु करियूं था त जेको सो असांजो इंसाफ़ु कयो वञे, इन माण्हू ते FIR कटे इनखे अंदरि कयो वञे जीअं अॻिते इहो क़दम न खणी सघे ॿियनि ॿारनि सां, ॿियनि बचनि सां। नंढड़े जो नालो हसनैन आहे, 8 सालनि जी उमिरि आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई इहो अॼु वाक़ियो जेको थियो आहे बख्तार कॉलोनी नस जेको आहे अहमदाबाद कॉलोनी आहे, उन जा रहवासी जेको आहे मुमताज़ रई नाले सां दोस्त आहे जेको पाड़े में रहे थो, उन नंढड़ो जेको फजर जे टाइम ते वियो मस्जिद में नुमाज़ पढ़ण जे लाइ, क़ुर पढ़ंदो आहे, त उन सां जेको आहे सो बाबर नाले सां को मौलवी आहे, उन खां जेको आहे सो ज़नाखोरी नियत सां जेको आहे उन सां कई, हथ चुरांद कई। पोइ ॿुधाए पियो त मूंसां इलाही बदफ़ैली जी कोशिशि ॾाढी ज़बरदस्ती कई पे। पोइ उतां को राह गुज़र को हो पाड़े जो, इहो चंदा नसीराबाद जो को हमरा नंढड़ो चयो त ॾिसंदुसि सुञाणंदुसि उनखे, त उहो उन हमरा अची जेको आहे छॾाए। पोइ उन हमरा इहा ॻाल्हि कई त भाउ तूं वञी पंहिंजे माइटनि खे ॿुधाए। पोइ जॾहिं हुन मौलवी इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त भाउ पंहिंजे माइटनि खे ॿुधायो, त मौलवी जेको मस्जिद मां भॼी चुको। जेसिताईं असीं वियासीं त मस्जिद में हींअर कुझु बि कोन्हे ऐं जेको आहे सो मौलवी त हितां निकिरी चुको आहे। इन मौलवी जेको आहे मस्जिद जी जेका इंतिज़ामिया आहे उन सां उनखे मूं हींअर घुरायो आहे उहो अचनि त जेको आहे सो हिन मसइले जो हल कढनि ऐं असांखे जेको आहे इहो मौलवी साबित माना पेश करे ॾियनि। ऐं हिननि जी बि इहा घुर आहे त बाबा जेको आहे हिन जे मथां कानूनी एक्शन कयो वञे, FIR कटी वञे। छाजे करे जो हीअ वॾी अहमदाबाद वॾी कॉलोनी आहे, इन में खोड़ सारा ॿार जेके हिन मस्जिद में पढ़नि था, माना क़ुर शरीफ़ वग़ैरह पढ़नि था। त अगरि हिन इहा अहिड़ी हरकत कई आहे, थी सघे थो की अहिड़ा ॿार हुजनि जेके माना जेको उन प्रेशर में मौलवीअ करे के ॻाल्हियूं न कयूं हुजनि, त अहिड़े क़िस्म जी अहिड़े शफ़ाक़ तरीक़े सां दरिंदगी ऐं अहिड़ा जेके अगरि मौलवी थिया त पोइ बाक़ी इस्लाम में भतो छा आहे असां वटि। त अहिड़े मामले ते जेको आहे असां मज़म्मत करियूं था ऐं SSP आबिद बलोच साहिब खां ऐं इमरान चांडियो खां साहिब खां असीं मुतालबो करियूं था त हिन मामले ते सोमोटो एक्शन खणनि। ऐं जेको मौलवी आहे बाबर नाले सां आहे, ॿुधाइनि पिया त इस्लाम कोर्ट जो आहे, इन खे जेको इन मथां एक्शन खणी इन खे कानूनी कटोरे में आणियो वञे ऐं जेको आहे शफ़ाफ़ नमूने सां इंक्वायरी कराए वञे ऐं जेको आहे जेके जेके आहिनि जेके हिन हिते नंढड़े खे इंसाफ़ ॾिनो वञे। त असीं जेको आहे सो इहा ई तवका रखूं था कानून मां। ऐं फ़िलहालु जेको आहे असां SSP साहिब खे ऐं जेको आहे इमरान चांडियो साहिब खे ऐं वॾे मुंशी खे WhatsApp कयो आहे ऐं उन्हनि चयो थी बसि मोबाइल अचे थी, अधु मुनो कलाकु थियो आहे, अञा मोबाइल न पहुती आहे, जीअं पुॼंदी ऐं अगरि उन्हनि को असांजो तदारक कयो त ठीकु आहे,
न त पोइ त लाज़मी आहे असां पंहिंजो हक़ वठंदासीं ऐं नाजाइज़ी जेका थी आहे मौलवी कई आहे त उन जो त इंसाफ़ लाज़मी आहे, हिननि खे मिलणु घुरिजे। त इन लाइ कोशिशूं आहिनि ऐं तव्हां दोस्तनि जी वरी महिरबानी जो आया आहियो ऐं जेको मज़लूम जो लाइ आवाज़ु उथारियो आहे, इहा माना सुठी ॻाल्हि आहे त मज़लूम सां गॾु बीहण इहा बि हिकिड़ी इबादत आहे। भाउ जीअं त भाउ मनोहर ॿुधायो तव्हांखे त असांखे जीअं ख़बर पई त असां हिते पहुतासीं। भाउ मनोहर बि पाड़े में ई रहे थो, प्लाट गॾिया पिया आहिनि, सिर्फ़ु दीवार जो फ़र्क़ु आहे विचां। भई असांखे जीअं ख़बर पई असीं बि हिते पहुतासीं। जीअं असांखे ॿुधायो वियो त मौलवी हुतां भॼी चुको हो। जीअं हिन छोकिरे वालिद साहिब खे ख़बर पई त मौलवी हुतां भॼी वियो, छोकिरे रड़नि ते पाड़े श्री नसीराबाद जो को हो, जीअं जी छोकिरे छॾायो। ऐं हींअर असां हिते वेठा आहियूं ऐं पुलिस सां बि राब्तो थियो आहे। पुलिस बि चयो जीअं असीं तव्हांखे माना मोबाइल मोकिले था ॾियूं ऐं गुज़ारिश कंदासीं SSP टंडो मोहम्मद ख़ान खे ऐं SHO टंडो मोहम्मद ख़ान खे, DIG हैदराबाद खे त महिरबानी करे हिन शइ जो नोटिस वठनि ऐं जेके हिन में मौलवी जेको मुलवस आहे उनखे कड़ी मां कड़ी सज़ा ॾियनि। ऐं ॿियो पाण हिकिड़ो सिंध यूनाइटेड पार्टी जे लिहाज़ सां उन उहिदेदार बि आहियां, सिटी जो सदर आहियां ऐं उन लिहाज़ सां जेकॾहिं कानून को क़दम नथो खणे या कुझु का एक्टिविटी नथो ॾेखारे त ज़ाहिर आहे असां पंहिंजे पाड़े लिहाज़ सां असीं पंहिंजे तरीक़े सां इन शइ जी छानबीन कंदासीं ऐं उन कोशिशि कंदासीं उन मौलवी ताईं पुॼण जी। त जेकॾहिं कानून नथो को क़दम खणे, जेकॾहिं कानून इन शइ खे सही वठे थो ऐं सीरियस वठे थो, उन मौलवी खे जल्दी उन सही नमूने सां जेका साफ़ सुथरी साफ़ शफ़ाफ़ जेका जांच थींदी आहे उहा साफ़ शफ़ाफ़ जांच कराइनि ऐं असीं इन शइ जो सख़्त में सख़्तु असीं इन शइ जी मज़ामत करियूं था ऐं इहो ग़लति आहे, सरासर ग़लति आहे। इस्लामी तरीक़े सां ॾिठो वञे त जेकॾहिं मस्जिद में वेही करे इहे मुला इहे हरकतूं कंदा रहंदा त असांजो ॿारु जेको क़ुर जी तइलीम खां महिरूम थी वेंदो हलियो ऐं उहो इहा तइलीम असांजो माइटनि जो भरोसो उन तां खॼी वेंदो आहे। हीअ शयूं मस्जिद में थींदियूं ऐं असीं उते पंहिंजे ॿारनि खे ज़ाहिर आहे इन अहिड़ियुनि जॻहियुनि ते कोन मोकिलींदासीं। जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ इन जी जांच थियो थी वञे त असीं हिननि खे वरी बि रिक्वेस्ट करियूं था SSP खे त महिरबानी करे इन शइ जो नोटिस वठनि।